एतबार न कजे दुनिया में एतबार न कजे कहंदे कहंदे हिक त शाहूकार यार ने त बेली सदाई करदार से बुखे भिंगियो जेके शाहूकार ना को यारी लाजिम न करदा डॉक्टर हकीम यार ने त सदाई बीमार ने डॉक्टर वडा माई बाप ने अज मरीज के ठीक है ना सुबह मरीज विंदो वाली सुई हणा के टेड़ी वाली खड़े पवंदो वहां साई पैसा मिलन डॉक्टर हकीम जो यार ने त सदाई बीमार ने वकील जो यार ने त बेली झेड़ी पार ने वकील साल की दोस्ती झड़ी पार माना जेड़ो खुटंदो ना उन खुटो वधाइंदो के जी उनके वडा चोरी नो हां जी हां सो मुके फी खपे हां वकील जो यार ने बेली झड़ी पार ने पुलिस जो यार ने त खराब है ख्वार ने ये पुलिस यार की आई माना खराब है ख्वार पर जे सोन जो यार ने ते बेली जान का बेजार ने जान बाबा खबर है तो बेचैनी बेचारी बेकरारी आज की भले बरामीन एक मां जड़ा ने सोना नालो को माटू ने सो चाय जो पतान गिला थी सोंदे जी हां जी जी बेकरारी बेचैनी आज कन के लिख खिला ना हां पर जे चंद्र जो यार ने त सदाई बागबार ने मां चंद्र यार ने त सदाई बागबार ने खुश होने आई करीम दुखो दी ने दिसने की सोना बाबा हां जी जिदो ने एतबार ना कदे भला कहंदे कहंदे ओ मना साईं खोले छोन बुधाया आशिक खोले के बुधाए यो डोई हो कलाम हां शुरू थे चतो हिकु अगियार ते दुनिया दुनियादार ते एतबार ना कजे खुशनर वार ते उमेर ऐं जमार ते एतबार ना कजे सी वान खुशम सुरदिया पोई मत थीनो गंद टकर हां उमेर जमार ते ऐं खुशनर वार ते एतबार ना कजे नखरेली नार ते ऐं हरामी बार ते एतबार ना कजे हरामी बार माना हिकड़ो होंदो मापी मां दोई माई माई जड़प मां वंगारी बार हुन यदो को उने माई को थे पैदा हरामी थी हां ओ तो माना जड़प मां ओ हरामी नखरेली नार ते माना हरामी रने का वाती नखरेली नार उहा ऐं हरामी बार ते एतबार ना कजे दुश्मन जे प्यार ते चीनी सरकार ते एतबार ना कजे वैशाली वफाई ते जुआजी कमाई ते एतबार ना कजे ते छको लगो जे न त भले पामरा रनी आए हां थद सर्दी वाई ते पोए ढाई जी पाई ते एतबार ना कजे माने पेरी बुखे भिंगो जे पोता वांगर थे न उन्हें भले ते एतबार ना कजे देखदारी पीर ते शिकारी तीर ते एतबार ना कजे का उन पीर बया पेनो पीर मुरीद जाहे पूरी करे ही बडे हु बडे पांच जो को मुरीद देना ना मुझे कम राज थे यार पेनो पीर न ही बडे हु बडे बेकदारी पीर ते शिकारी तीर ते एतबार ना कजे ते तीर लगो जना तो गुस्से के त्याजी सिर ते एतबार ना कजे ते ता बुधो दो समुन लहरों सिर उंदी वाने जो ओठ से ओठ कर कथी वेंदा न सही है एतबार ना कजे फिर भाती माक ते दलालन जी वाक ते एतबार ना कजे खुशामंदड़ी हाक ते कूड़न जी साख ते एतबार ना कजे जी है ना मुलो गुलाम मुस्तफा कूड़ो सही है या बिल्कुल वायदा दे पछाई मना मिठाई अंगूठो बराबर एतबार ना कजे नी अणमुंदाई ते सटोड़ी जो फायदे ते एतबार ना कजे से मी का मुदका नहीं जी अच्छी जगह केमल भी नापाकी कायदे ते सोनन जे वायदे ते एतबार ना कजे पणन जो केड़ो वायदो ॾिसो न ई गदार मना गदार वायदे ते कहिड़ो एतबार कबो सही ॿुधियो इहो ज़न मुरीद साध ते खर लबे डांद ते एतबार न कजे हां जी खर लबो डांदी माना हीअ त जेकॾहिं हिकिड़ो ग़रीब ठॻो आहे ॿियो हरामी आहे त हरामी ठॻे मां ग़रीब ठॻो भेड़ा थी वञो ऐं मालिक चवंदो अॼु को हाणे कढां मालिक भेड़ा रहंदो सुभाणे ॿियो ॾींहुं थिए सिधो वांदो ही कोन हा कि ही पियो वेंदो कि ही पियो वेंदो त हारी पोइ लोहो तो ग़रीब ठॻो बि न लोहो पाण मुचा खाईंदो ॿिए खे ॿिए खाराईंदो ज़न मुरीद साध ते खर लबे डांद ते एतबार न कजे ज़हरीले नांग ते मन में ज़हर घणो हुजे बिल्कुल ज़हरीले नांग ते चंदुर कंहिंजे सांग ते एतबार न कजे मां बि सचो चवां एतबार न कजे सही है पर हाणे इमाम असां हासी हिकु ॾींहुं कयो ही ख़्याल मूं नियत अज़ीज़न जी करियूं ख़त्मो ख़ुदा करण ॾियूं मन को मिले दर्जो मगर वाह वाह आखूंद वटि आयुसि हली खींकारी ऐं ख़ुशि थी खिली ॾाढी मोहबत सां मिली तंहिं बैदि पुछी आई ख़बर सारी हक़ीक़त हाल जी आखूंद के अहवाल जी ख़त्मे खड़े जे ख़्याल जी थुदमूं ॾिनी हुई सर बसर आखूंद जॾहिं ही ॿुधो सभिनी ख़ुताबिन खे ॻिधो सांझी हल जो सभई सिधो चाचे बहावल जे त घर हाणे बावर खाने मोदी डांगी मल दे बावर खाने जो कारो मोती तद टिक चलो अॼु ॾींहुं आहे ख़ासो ख़मीस दावत ॾिनी आहे ख़बीस
बचदे कजो हरगिज़ न रीस खणजो गिरां सिर अंदर चएतो असो गिरां खणजो कि न तूं खुदा बि खाई वेंदा वाह वाह मौलवी साहब ॿुध जी हा चल चएतो हाणे शयूं तलबे थो हाणे उहे ठहनि शयूं ॿुधाए छोकिरो छा ठाराए थो कहिड़ी ॻाल्हि हाणे खाधे नाला चए थो अव्वल हुजनि आना अदा सुरहा सुठा सणबा सदा चिंता करियां तन मन फिदा पहिरीं कयुमि जिन जी पचर गोश्त ॾे थो दिलि खे छिकी पोइ राति पवंदासूं टिकी जेकर ॾियो जेरा बुकी आणे ॿुहारे को बकर गांइ जी आहे ॻाल्हि ॿी खाधे मूंखे या साल थी मोहबत आहे उन माल जी दम दम खणी दिलि जे अंदरि गाओ हुजे चए थो हथ को हरण फाड़ो अचे जो पहर ॿ भल पियो पचे मिर्चुनि मसाले में मचे आहे चङी चोखी चहर हा चङी चोखी आहे सुठी ॻाल्हि आहे चङी चोखी आहे चए थो ॿी सुध अवां खे थो ॾियां कुकुड़ पखी मुर्गो मियां तंहिंखे खिली ख़ुशि थी थियां तंहिंसां खणी तरजो तितर मुर्गो हुजे पर गॾु तितर बि हुजे साईं वरी छा थो चए चए थो कीमे खां सवाइ ख़तमु जाइज़ कोन्हे कीम हूंदो त ख़तमु जाइज़ आहे न त ख़तमु अधु में थी वेंदो चए थो कीमे सिवा हरगिज़ कॾहिं ख़तमु न थिए जाइज़ जॾहिं तुरतऊं तकड़ तंहिंजी तॾहिं कोशिशि वञी कीमे जी कर जी हा चए थो जी हा चए थो सभु को माण्हू मिठी चवे तहिड़ी तबियत ते पवे ढाकू न हिकु ॿ ठहे हितको हुजे गाॾो गबर चए थो सभु को माण्हू मिठी चवे बुसरियूं ॾिसी बसि कर खणी जेके वयूं मूंखे वणी सयूं नंढी लाहियो खणी तन में तलब उनजी घणी हर हर आहे दिलि जे अंदरि चए थो अंब ॾिसी अंधा थियूं ॿिनि टिनि वटनि खे छा करियूं कोयला कढी आणियो करियूं हितको हुजे ढाकू ढकर चए थो मखण माखी जे विच मिला मखण माखी जे विच मिला तंहिंजे हेठां हुजनि चिला शरबत जा नायूं नव दिला विझी शौक़ मां तिन में शकर माना खंड हुजे चए थो हा चए थो खाज खीणीअ जो खणूं ॿारनि मचण लाइ खाज खीणीअ जो खणूं ॿारनि मचण लाइ सो खणूं घर न छॾियो दाणो कणूं मिड़ी असांजो पेट भर तव्हांखे ख़बर आहे त दाल माना मुले खे मां ते दाल ॾेखार दाल चाढ़ी जिन घणी तिनी जी दावत मूं न वणी दाल चाढ़ी जिन घणी तिनी जी दावत मूं न वणी साॼो ख़ुताबिन खे खणी जा बादी करे थी बेख़बर चलो ठीक है चए थो ॾिसर चयो ही हाल आहे ॾिस ॿीणो माल आहे जे ख़तमे जो ख़्यालु आहे कोजो खणी हिकिड़ी फंडर बढ़िया हिकिड़ी फंडर चए थो तंहिंखां बहितर भलो सभु को चवे आहे पलो मुंहिंजी अणी दिलि ते हलो गे में कढियो थो तर तर चए थो आख़िर में उफराटा हुजनि गे में भञी भोरा कजनि से खणी मूंखे ॾिजनि तिन मां कढां ठाहे कसर हिकु हूंदो एक्शन ॿियो रिएक्शन आहे एक्शन वरी रिएक्शन चए थो जूतो हुजे हिकु नाल सां हणिजे मुले खे ख़ुदि ख़्याल सां मां नाल लॻो मालिक जी हा चए थो जूतो हुजे हिकु नाल सां हणिजे मुले खे ख़ुदि ख़्याल सां ॻाल्हि करे पंहिंजी ज़ाल सां पघा ठारे वञी पंहिंजे घर कुहाड़ी घुराइजे मनमाड़ खां से हणिजे मुले खे कंद क्याड़ खां इहो ॾे छुटी पए हिन ॾाड़ खां न त खाई कंदो हुई सुनी सखर हाणे हेतिरो खाधई हाणे दुआ कीअं पिने हथ मथे चए थो दुआ बारे कुल्ला कुकड़ऊं व किशमिशऊं व अंबऊं व इंजीरऊं व ज़ैतूनऊं व खुर्तऊं व उफराटऊं मिनल गे वा खिपरो वा बघाड़ वा जुमड़ो केनाल वा साकरो वा गुनी वा रोड़ी केनाल वा पिंजारी वा चैनल वा दादू केनाल वा बान वा लतीफ वा नारा केनाल वा गुलाम मोहम्मद वा हाला वा नसीर केनाल वा गुड्डू वा मीरवा वा कहिड़ा ताम रिधई ॾेका कल में कूं कहिड़ा ताम रिधई ॾेका कल में कूं हलवा हो वई रिधा त घिन हल में कूं कहिड़ा ताम रिधई से मिसरा है 12 बकर कोहा सेल बोड़ करा खुश्क खीर खंड हार के ना खौसा खरा 12 बकर कोहा सेल बोड़ करा खुश्क खीर खंड हार के ना खौसा खरा ॾमण ॾूंघिया सॾा औंदा पिया हे डरा ॾमण ॾूंघिया सॾा औंदा पिया हे डरा गिरा ट्राई करे सां हे इहा टल में कूं कहिड़ा ताम रिधई ॾेका कल में कूं हलवा हो रिधा त गिन हल में कूं कहिड़ा ताम रिधई 400 कुकुड़ कोहा सेहल चूज़े चढ़ा 200 मेहा डोहा खंडगत खीर कढ़ा 400 कुकुड़ कोहा सेहल चूज़े चढ़ा 200 मेहा डोहा
खंडगत खीर कढ़ा कुछ का लेट कितई तचा औसी लड़ा कुछ का लेट कितई तचा औसी लड़ा सिगा साय नाल पुछी घिन हल में कूं करा तामरी दई देखा कल में कूं हलवा हो वेरी धा ते घिन हल में कूं करा तामरी दई से मिसरा है जी चलो चेहरे विचू में नहीं चढ़ किता हथ जेकी आया सो सुन हड़ किता वाह साईं चेहरे विचू में नहीं चढ़ किता हथ जेकी आया सो सुन हड़ किता भूंगा भींग खवाई दर्दा मैं भींग किता भूंगा भींग खवाई दर्दा मैं भींग किता पुख्ते पेट जली है भरना पल में कूं चलो पेट पेट को पल है पल न को भजन हो जाए पल में कूं हलवा हो वेरी धा ते गिन हल में कूं करा तामर दे हाँ जी दाल वार वर जी दाल मना मुझे के माँ त्यार रन देगार चलो दिल को नहीं वणदी दाल तेरी मता चाड़ बही है चुतू चाल तेरी जी हाँ जी हाँ दिल को नहीं वणदी दाल तेरी मता चाड़ बही है चुतू चाल तेरी हथों में डिमोल हो सही जाल तेरी हथों में डिमोल हो सही जाल तेरी लोफर लाहनी पेसी पीछे तेरी खल में कूं तेरा ताम्र दे दिका कल में कूं हलवा रात गिन हल में कूं तेरा ताम्र दे हाँ ये आखिरी मिसरा है जदो पूरी दुनिया की कायनात हुजे माना इनमें रुगो डंड हुजे हिकिड़ी उनमें सयूं पीहूं बोड़ बुसरियूं ऐं इहे मिठाइयूं हुजनि बाक़ी ॿियो कुझु न हुजे जी ऐं उन मथां आउं तरां पियो तरी आंखूं जल्दी जेको आहे उनको ढोते न हाथी चतो हाँ मेरे मिस्री मिठाई जी हल मड करा गेर घिन खणी से हल गॾु करा मेरे मिस्री मिठाई जी हल मड करा गेर घिन खणी से हल गॾु करा सीरे सेवी दी हल हिकिड़ी खॾ भरा सीरे सेवी दी हल हिकिड़ी खॾ भरा आखे मुला अब्दुल्ला उन छल में कूं करा तामर दई देखा कल में कूं हलवा हो वेरी धात गिन हल में कूं